खबर जे सिलसिले अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयो निज़ामुद्दीन जी सेवा शरी मादा हाजी संत जावेद आलम मोडो जामचुरे जो दौरो दरगाह हज़रत करमला शाहबाज ते हाज़ुरी बहितरीन कारकर्दगी ते ऑफिसरनि खे तारीफ़ी सर्टिफिकेट ॾियण लाइ पहुतो। इंस्पेक्टर जनरल ऑफ सिंध पुलिस जनाब जावेद आलम मोडो जामचुरे पहुतो जिते हिन सेवा शरी में हज़रत करमला शाहबाज जी दरगाह ते हाज़ुरी ॾिनी। चादर चाढ़े मुल्क ऐं सलामती ऐं अमन भाईचारे लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। हाजी संत हज़रत करमला शाहबाज जी सालानी उर्स मुबारक मौके ते बेहतरीन सिक्योरिटी इंतजाम ऐं शानदार कारकर्दगी ते डीआईजी हैदराबाद तारक रज़ाक दारेजो एसएसपी जामचुरो मोहम्मद जफर सदीक समेत समूरी टीम खे तारीफ़ी सर्टिफिकेट ॾिना। हिन मौके ते आईजी संत जावेद आलम मोडे चयो त बलूचिस्तान जे अफ़सोसनाक वाक़े खां पोइ उर्स मुबारक वॾी सिक्योरिटी चैलेंज हो पर सिंध पुलिस जे पंहिंजे पेशेवराना सलाहियतुनि सां फुल प्रूफ सिक्योरिटी खे यकीनी बणायो। हिन वधीक चयो त सिंध पुलिस जे सभिनी शोबनि जी कारकर्दगी साराईंदे चयो त उर्स मुबारक जी कामयाब इनकाद ते समूरी टीम खे वाकण जे मुस्तहक आहे। आईजी संत दादू जे अफ़सोसनाक वाक़े ते ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त हिन में मुल्क जवाबदारनि खे कानून जे कचड़े में आंदो वेंदो ऐं इंसाफ़ जूं घुर्जूं पूरियूं कयूं वेंदियूं। हिन वधीक चयो त सिंध पुलिस कचे वारे इलाइक़े में ॾुआरनि जे अंसारनि खिलाफ़ भरपूर कार्रवाई जारी आहिनि ऐं जारी रहंदियूं। इलाइक़े में मुकमल तौर क्लियर कयो वेंदो। हिन वधीक चयो त पुलिस जी कारकर्दगी साराईंदे उम्मीद ज़ाहिर कई त ज़िले में ॾुआरनि सां गॾु मंशात जो मुकमल खात्मो आंदो वेंदो। आख़िर में आईजी संत जामचुरे पुलिस खे बहितरीन सिक्योरिटी इंतजामनि ऐं आवाम जी तहफ़ुज़ लाइ सरअंजाम ख़िदमतुनि ते शाबाश ॾिनी।